अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अॼु मां मौजूदु आहियां KTN ऐं सिंध TV जे मशहूरु अदाकार मोहम्मद अली भट्टी सां, जंहिंजो तालुक़ु मेहर शहर सां आहे। ऐं मूंखे अॼु हुन सां कंपनी जो मौक़ो मिलियो आहे त मूं मौक़ो ताणी छो न सोचियो त हुनखां कुझु असां पंहिंजो जेको आहे हुनजो मां पहिरियां तारीफ़ कराईंदुमि मोहम्मद अली भट्टी, जंहिंजो तालुक़ु मेहर शहर सां आहे ऐं KTN ऐं सिंध TV जो नामियारो अदाकार ऐं कॉमेडी जो मज़ाह जो तमामु बेताज बादशाह, जेको पथर दुनिया KTN जो वॾो सीरियल हुयो उन में हिन तमामु वॾो किरदारु अदा कयो। उन खां पोइ सिंध TV ते आईनो ऐं इंसाफ़ उन में पिणु तमामु हुन पंहिंजी सुठी सलाहियत ॾेखारी। अॼु असां हुन खां इहो पुछंदासीं त तव्हां पंहिंजे स्टेज जी जेका अदाकारी उहा जेका पंहिंजी कला आहे उहा कॾहिं खां शुरू कई? मोहम्मद अली भट्टी। अस्सलाम वालेकुम। मोहम्मद अली भट्टी, मेहड़ाई, सिंध जाओ। मुंहिंजे तरफ़ां मसूद भाउ तरफ़ां सिंध वासियुनि खे मोहबतनि भरियो सलाम। वालेकुम अस्सलाम। मौला पाक अव्हांखे सदा ख़ुशि ऐं आबाद रखंदो। जिते बि हूंदो आबाद हूंदो, सदाईं हिन सावा खां वांगुरु सावा हूंदो, वाह वाह, सर सब्ज़ हूंदो, ख़ुशहाल हूंदो। दोस्तो, मूं स्टेज जी दुनिया में हाई स्कूल जे दौर खां वठी स्कूलनि में इहे टेबला पेश कंदा हुआसीं जी ऐं उन सां गॾु मुंहिंजो शौक़ु हूंदो आर्ट सां। जी, मां पेंटर बि आहियां, मुसवर बि आहियां ऐं तव्हांजो भाउ बि आहियां। तव्हां पेंटिंग कॾहिं खां शुरू कई ऐं उन खां पोइ वरी अदाकारी तरफ़ तव्हां कॾहिं लाड़ो खाधो स्टेज जी दुनिया में? मूं 81 खां वठी पेंटिंग जे दौर में आयुसि जॾहिं मां हाई स्कूल में पेर पातो, अच्छा, यानी कि 6 दर्जे में, जी शागिर्दनि वारे दौर में। जी जी मां मैट्रिक हाई स्कूल 1 मेहड़ में कई, जी इंटर मूं KN शाह कॉलेज मां कई। जी इन दौरान में मुंहिंजो आर्ट सां शौक़ु थियो जी ऐं मूं बुर्श खे पंहिंजो साथी बणायो जी जी ऐं जीअं बुर्श में रंगारंगी रंग हूंदा आहिनि, हा हा ईअं ई तव्हां जहिड़नि दोस्तनि जूं पिक्चर्स ठाहियमि जी ऐं उन सां गॾु ईअं सिलसिलो वधंदो आयो। हा। जीअं माण्हू उमिरि में वॾो थींदो आहे ऐं फन में बि ॼाण मासूम थी, तव्हां जहिड़ा मसूद भाउ जी दोस्त जी मिलिया जी जी ऐं तव्हां सां बि माशाल्लाह जी, 35 सालनि जी वाबस्तगी आहे, बिल्कुलु 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 आहे। जेकी अॼु वरी इत्फ़ाक़नि तव्हांखे जकड़ियोसीं पाण सां, चयोसीं बाबा हलूं बिल्कुलु था घुमण। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। अहिड़े हिसाब सां वरी सिंध TV ऑन एयर न हुई, उते मुंहिंजो हिकिड़ो त तव्हां जेको पहिरियां स्टेज जी दुनिया में कदम रखियो, जी जी त उहे पहिरियां कहिड़ा स्टेज ड्रामा हुया जंहिंमें तव्हां परफॉर्म कयो, कहिड़े किरदार जी सूरत में? मूं शुरू खां वठी कॉमेडी खे फॉलो कयो। जी सोचियो त सिंध जा माण्हू, ख़ासि तौर ते सिंध पर पूरी पाकिस्तान जा, हा। पर उन खां वधीक सिंध जा माण्हू ॾाढा मुतासिर आहिनि ऐं ग़मगीन आहिनि जी जी ऐं ॾाढा ॾुखायल आहिनि। जी मूं कॉमेडी खे फॉलो कयो ऐं कॉमेडी मुंहिंजो पसंदीदा शोबो आहे। अच्छा, सोचियुमि त कुझु घड़ियुनि में कंहिंजे चहिरे ते रौनकूं बख़्शजनि ऐं उनजो चहिरो ख़ूबसूरत लॻे वाह वाह बग़ैर मेकअप जे, वाह वाह इन खां वधीक ॿी कहिड़ी वाह वाह, ख़ुशनसीबी। सही। मां कॉमेडी कयो। पहिरियों मुंहिंजो ड्रामो हुओ ज़िद, वाह, जंहिंमें मुंहिंजो तकिया कलाम हुओ, कमदार टाइप जो हिकिड़ो किरदारु हुओ हा हा जेको मुआशिरे में अफ़रा तफ़री कंदो आहे। हा, उहो असां ॾसींदा आहियूं आर्ट जे हिसाब सां त बाबा मुआशिरे में हिन क़िस्म जा माण्हू आहिनि, माण्हू आहिनि, हिन तव्हां- क़िस्म जा कमदार आहिनि। हिन क़िस्म जी हिकिड़ी पब्लिक आहे, तव्हां अहिड़ा न थिजो, इन्हनि खां बचिजो, जी जी जी, हे तव्हांजे लाइ नासूर आहिनि। हा पर उन मुंहिंजो तकिया कलाम आयो, हा उहो वित कोन्हे, हा कलंदर जो कसम हा वित कोन्हे, पर आहियां मुड़ुसु माण्हू। हा पर जॾहिं वठ वठां थींदी पेरनि ते ज़ोर ॾेई मैदान ख़ाली करे छॾींदो। सो अहिड़े हिसाब सां मूंखे अलाह जी महिरबानी सां ॾाढी मोट मिली। हा, पोइ वेतर मुंहिंजो शौक़ु थियो त बसि तुंहिंजो शोबो ई कॉमेडी आहे। वाह वाह, हालांकि कॉमेडी आर्टिस्ट हा हा, वरस्टाइल हूंदो आहे मसूद मंगी जी साहब, जी जी, उन खे तव्हां कहिड़ो बि किरदारु ॾींदव न हा। बख़ूबी कंदो। हा, कॉमेडी हिकु वॾी ईअं सम्झो त ॾुखे में ॾुखियो किरदारु आहे। अच्छा,
ऐं मां ख़ासि तौर ते रंगीला ऐं मुनर ज़रीफ़ खे फॉलो कयो। अच्छा, जेके पाकिस्तानी अदाकार हुया हा। रंगीलो ऐं मुनवर ज़रीफ़ उहे मोहम्मद अली भट्टीअ जा फेवरेट जने ऐं असांजे मेड़ जो एक्टर हिकिड़ो हुया। सिंधी आर्टिस्ट हूंदो हो, जी। शेख सिंधी, शेख सिंधी। ब्लैक एंड वाइट दौर जो हा। सिंधी फिल्मुनि जो, उहो हा। हूंदो तमामु हेवी हूंदो, हा हा 200-250 अच्छा किलो जो बंदो हूंदो थुल्हो, अच्छा। पर चवंदो हा। मां त सन्हड़ो थी वियो आहियां। हा त तव्हां जेको पहिरियां स्टेज ड्रामा इहे कया जी, जी। जंहिंमें तव्हां हींअर पंहिंजो हिकिड़ो तकिया कलाम असांखे डायलॉग ॿुधायो, जी, जी। उन खां पोइ वरी तव्हां जॾहिं शुरूआति कई स्टेज ड्रामनि जी जी। त उन में तव्हांखे कॉमेडियन में सुठो किरदारु कहिड़े स्टेज ड्रामे जो लॻो जेको तव्हांजो पसंदीदा हुजे? असल में मुंहिंजो इहो पहिरियों ई जेको ड्रामो हुओ ज़िद, हा वित कोन्हे आहियां मुड़ुसु माण्हू, जी जी कलंदर जो कसम, हा इहो तमामु मशहूरु थियो। जी जी उन खां पोइ वरी हिकिड़ो ॿियो ड्रामो असां फरीदाबाद पासे कयोसीं, जी उते मुंहिंजो कॉमेडी रोल हो। हा उन में मुंहिंजो तकिया कलाम हुओ असुल सफ़ा लीको ॾेई, हा माना हिकिड़ी हद ठाहे बि माना आहे, असल दफ़ा हीअं लीको ॾेई लीको ॾेई लीको ॾेई हद ठाहे बि आहे, माना लीको ॾेई मां हिते बीठो आहियां बीठो हाणे या अच लीको तूं ॾेई हिते बीह बीह। हा हा उन खां पोइ मुंहिंजो ॿियो ड्रामो हुओ मिस्टर कोयलो। वाह माना कारो मिस्टर कोयलो, कोयलो माना कोयलो कारो थी वियो न कोयलो बि कम जो आहे, हा। कोयले जी बिजली थी ठहे, बाती भरे थी सॼो कोई हिते पाकिस्तान बिजली कोयले जी कमाई ते थो हले बिजली पियो। थी ठहे, हा त उन में मुंहिंजो तकिया कलाम हुओ, हा। जो किरदारु हो मुंहिंजो जेको रेल ट्रेनुनि में दवाऊं खपाईंदा आहिनि हा यूनानी, हा सही न? हा। ओ मुंहिंजी अदी, ओ मुंहिंजा भाउ, ओ मुंहिंजा सोट, ओ मुंहिंजा मासात, हेॾे मोॾे गौर कयो, गौर सां ॿुधो, हा। जंहिंखे ॾंदनि में सूरु हुजे, होड़ में सूरु हुजे, ही टेबलेट ॾंदनि जे विच ते ॾेई, होड़नि जे विच ते ॾेई, पाण खे बंदि करे सही। यम यम करे होड़ जी सूरु ख़तमु। वाह 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 वरी ज़बरदस्त इन यम यम करे के मूं केटियन ते हा उते इस्तेमालु कयो, पथर दुनिया में हा खेरां जे सिर खेर ॾियो। हा बहरहाल मां सभिनि दोस्तनि खे हा अर्ज़ु कंदुसि, ॾिसंदड़नि खे, चाहींदड़नि खे, प्यारनि खे, भाइरनि खे, अमड़ियुनि खे, अदड़ियुनि खे, बाबड़नि खे, ॾाॾड़नि खे, चाचड़नि खे, मामड़नि जी खे, जी 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 सोटनि मासातनि खे, जी 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 त बाबा ख़ुशियूं विरहायो। ज़बरदस्त ख़ुशियुनि में सभु कुझु आहे, जी जी विच में न ॻाल्हाए, हा मसूद भाउ जी तकड़ न कर, जी जी ख़ुशियूं विरहायो, हा ख़ुशियुनि में ई ज़िंदगी आहे। हा जीअं तव्हां पाण फ्रेश थी कपिड़ा पाईंदा हो, पाण खे सींगारींदा हो, जी जी ईअं दुनिया खे बि सींगारण लाइ कोशिशि कयो, वाह वाह जीअं वाह वाह दुनिया ख़ूबसूरत हुजे, ज़बरदस्त। तव्हां ख़ूबसूरत रहंदो। ज़बरदस्त दुनिया हिकिड़ी ठही आहे, ॼावा आहियां हिन धरती ते आया आहियूं, वरी वेंदासीं, हा हा हर कंहिंजा अबा ॾाॾा जी जी ही दुनिया छॾे जी, आहे, पर जी। तव्हां पंहिंजूं ख़ूबसूरत यादूं छॾे वञो, बिल्कुलु जिन जे बदौलत तव्हां क़यामत ताईं बिल्कुलु ज़िंदा हुजो। बिल्कुलु हाणे असां तव्हां खां सुवाल पुछंदासीं त जॾहिं तव्हां वरी टीवीअ में तव्हां पेर पातो त टीवीअ में तव्हां पहिरियां कहिड़े चैनल ते वियो ऐं कहिड़ो ड्रामो ऐं तव्हां उते उन जॉइन कयो ऐं पहिरियां पहिरियां तव्हांखे जॾहिं स्क्रीन ते रिकॉर्डिंग यानी की वॾी कैमरा जे आॾो तव्हां आयो त तव्हांखे उहे लम्हा कीअं जॾहिं महसूसु थिया ऐं तव्हांजे अदाकारीअ में अॻिते जेके प्रोमोटिंग थी सुधारो उहो कीअं आयो? पहिरियों मुंहिंजो ड्रामो हुओ इंसाफ़ सिंध टीवी जो, जेको लाड़काणे में शूट कयो वियो। जी जी सिंध टीवी ते जी, उनजो राइटर हुओ लाड़काणे जो हिकिड़ो अदीब शाइर आहे, जी मोहम्मद अली पठान, जी 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 ऐं उनजो डायरेक्टर हुओ उस्ताद मरहूम मुमताज़ अली अबड़ो, जेको तमामु बहितरीनु अच्छा शख़्सियत जो मालिक हो। अल्लाह पाक उनखे जन्नत में जाए रहंदो। हिन वक़्तु उहो असां तव्हां सां मौजूदु न आहे। जी जी उन में उहो हिकिड़ो पुलिस ते हिकु ड्रामो हुओ, हा पुलिस ते, जी जी माना सॼो सिस्टम पुलिस जे अंडर में जी, ईंदो, जी, जी। विच में मिक्स जीअं माहौल में हा, हा। सिस्टम थिए हा। थो ॻोठनि में शहरनि में, हा जीअं तव्हां रोडनि ते ॾिसो था हा। चरिया हा हुत वेठा हूंदा आहिनि ढेरनि ते, हा उन चरे जो मूंखे रोल हुओ, हा जेको मां ईअं सम्झो सीआई जो कमु कंदो हुउसि। अच्छा हा उहो ॾाढो मूंखे पसंदि थियो। मुंहिंजी पहिरीं शूट ई हा लाड़काणे लेबर कॉलोनी में जेल जी, जे पोयां, जी जी जंहिंमहिल मां कैमरा जे साम्हूं बीठुमि, पहिरियों त मूंखां लफ़्ज़ कोन पिया निकिरनि, त हाणे मां छा ॻाल्हायां, मां सॼो वठिजी वियुसि। अच्छा
जी हुते मुंहिंजो दोस्त हुओ हा कैमरामैन हा उन मूंखे चयो त अली भाउ हा कंफ्यूज़ न थी मां जी। यार कंफ्यूज़ मां नथो थियां हा। पहिरियों मां हिन वॾी मशीन जे साम्हूं अची बीठो हा आहियां हा कैमरा हुते वॾी हुजे हा उनजे साम्हूं अची मां बीठो आहियां हा इन करे मूंखे ख़ौफ़ थो थिए हा बाक़ी इनशाला हे जेको पहिरियों सीन आहे इन पहिरें सीन खां बाद में जेको मुंहिंजो ॿियो सीन थींदो न हा उन में तव्हां मुतमिन थींदो असां अव्हां खां हाणे पुछंदासीं त उहो जेको ड्रामो जेको तव्हां पहिरियों आयो पंहिंजो टीवीअ जी स्क्रीन ते ऐं तव्हां थोरो याने हलिया वियो त हाणे मां हिते कीअं पंहिंजो परफॉर्म कयां त पोइ तव्हांजो आगाज़ हुते कीअं थियो ऐं उन ई ड्रामे में तव्हांजो जेको तकिया कलाम हो उन जा कुझु चंद डायलॉग असां ॿुधणु अव्हां खां पसंदि कंदासीं मथुर साईं जेको इंसाफ़ सीरियल हो जी उहो उन में मुंहिंजा मकालमा मुख़्तसर हुआ जी सिर्फ़ु उन में बॉडी सिस्टम हुओ जी जीअं चरियो टाइप हूंदो आहे हा, चरियो हा। माण्हू कीअं मुखातिब थींदो आहे हा। कीअं ॻाल्हाईंदो आहे कीअं माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदो आहे हा हा अहिड़े हिसाब सां मुंहिंजो रोल हुओ हा पोइ ॿिए ॾींहं त जॾहिं मुंहिंजी शूट थी हा मुंहिंजी रिकॉर्डिंग थी वई हा रिकॉर्डिंग थियण खां पोइ मूंखे डायरेक्टर 200 रुपया इनाम ॾिनो वाह पहिरीं ड्रामे में मूंखे 200 रुपया इनाम मिलियो हा जेको मूं काफ़ी टाइम उन खे सांढे रखियो हा अलाह जी महिरबानी सां जेके मूं टीवी ते ॿ टे ड्रामा कया आहिनि हा। उते मूंखे सुठी इज़त मिली त उन में तव्हांजो कहिड़ो तकिया कलाम हो जेको उहो असांखे कुझु डायलॉग ॿुधाईंदो इंसाफ़ में मुंहिंजो मज़ाया रोल न हो अच्छा हा हा। सीरियस हुओ जी। चरे जो किरदारु हो हिकिड़ो अच्छा बहरहाल उहो ॾाढो ज़बरदस्त मुंहिंजो निकितो हा वरी उन में ई वरी मूंखे हिकिड़ो हकीम जो किरदारु हुओ जेको सोन ठाहींदा आहिनि अॼुकल्ह ॿिए नंबर जा माण्हू हा पोइ ईअं मां सोन ठाहींदो हुउमि ॿिए नंबरी जो कमु कंदो जीअं अॼुकल्ह हा मुंहिंजे ख़्याल में त पाकिस्तान में उरूज ते आहे सही सम्झी हा पाकिस्तान में हा उरूज ते आहे ॿिए नंबरी जो कमु अच्छा ऐं उहे माण्हू वरी पाकिस्तान में ॾाढा प्यारा आहिनि सही पोइ दौर हूंदो मूंखे यादगिरी आहे हा। नंढा आहियूं तव्हांखे बि जी, जी। सुध हूंदी जी त अगरि को सच ॻाल्हाईंदो हो हा त उन खे मुआशिरे में वॾी मोट मिलंदी इज़त मिलंदी जी 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 उनजो वॾो आदर भाव थींदो जी 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 ऐं हाणे हा जेको सच ॻाल्हाए थो हा उहो मारियो थो वञे हा या गिलियो थो वञे या उन खे लताड़ियो थो वञे वाह 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 ज़बरदस्त ज़बरदस्त इहे तव्हांजा डायलॉग हुया टीवी जा हाणे जॾहिं तव्हां पथर दुनिया में आयो हो KTN जे चैनल ते त उन में तव्हांजो त काफ़ी महा रोल तव्हांजो रहियो आहे हाणे उनजो थोरो ज़िक्र कंदो ऐं उनजा कुझु चंद डायलॉग असां सां तव्हां शेयर कंदव साईं उहो असांजो पथर दुनिया में मुंहिंजी इतफ़ाक़न एंट्री थी जी डायरेक्टर अज़ीज़ सांगी तमामु प्यारो माण्हू ऐं जी। असांजो मेहट जो हिकिड़ो मोर आर्टिस्ट जी GH डेपर गुलाम सिंह डेपर हा गुलाम सिंह डेपर उन मूंखे मुतारिफ़ करायो हा। KTN ते हा। पथर दुनिया में जी 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 तमामु मां छा ॿुधायां उन में मुंहिंजो तकिया कलाम हो हा पहिरियों मुंहिंजो सीन हो शबीरा चना सां आबा शबीरा चना हा। फासी खेरा जे सिर हा ते हुजे जी जी ऐं मूंसां गॾु वरी ॿियो हूंदो अकबर उतरादी जी हा जो भाउ जे किरदार में मूंसां हा। जंहिंजो तकिया कलाम हो बुख ते हा तो असां अचूं था खेरा जे घर तो असांजे घर ते कब्ज़ो कई वेठी आहे हा भरिसां अची हा मासी खेरा असांजो घर ख़ाली कर असां कराची में लोड़े लोड़े भरी आहियूं हाणे असां मोटी आया आहियूं असांखे पंहिंजो घर मोटाए ॾे त खेरा चयो अरे हलो हलो तव्हां वरी केरु थींदा हो कयां हुन वरी खेरा जे सिर ते खेर हुजे छाजो तव्हांजो घर मां चयोमांसि केरा ईअं न करे कसम थी वॾनि जो अलाह तोखे जन्नत में जाइ ॾींदी इहो छा आहे मां त अञा जेरी आहियां मां चयो यम यम करे जन्नत में जाइ ॾींदी यम यम करे पोइ मूंखे कुटणु लॻी ॾाढी ॿार ऐं ईअं ई मुंहिंजो इहो पथर दुनिया ड्रामो अॼु बि यम यम जे हिसाब सां मूंखे दोस्त फुकारींदा आहिनि अलाह जो शुक्र आहे पंहिंजो वक़्तु ऐं तव्हांजो वक़्तु ॾाढो ख़ूबसूरत पियो थो गुज़रे जी 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 ऐं
तव्हां थोरो हीअं पाणी जो लोकेशन वठिजो जी, केॾो जी, प्यारो जी। पाणी पियो जी, थो जी, वहे जी, 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 जी। थधिकार लॻी पई आहे वाह 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 ऐं वाह हेॾा साम्हूं सावक जी 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 केॾी प्यारी सावक आहे बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई सदाईं तव्हां हा, सावा हा, हूंदव जी जी हीअ असांजो दोस्त हुयो मोहम्मद अली भट्टी जंहिं असां सां पंहिंजे कुझु यादगिरियूं शेयर कयूं ऐं हिन वक़्तु बि पंहिंजी जलवा ॾेखारण लाइ हर वक़्तु तयारु हूंदो आहे जॾहिं बि हुनखे मौक़ो मिलंदो आहे त हू परफॉर्म कंदो आहे ऐं कोशिशि इहा कंदो आहे त हर कंहिंजे मुंहं ते मुर्क आणे हर कंहिंजे दिलि खे ख़ुशि करे हुनजी कोशिशि इहा ई ईंदी आहे सो अॼु असांजो हीउ ब्लॉग ही पूरो थियो ऐं असांजी हाणे कोशिशि हूंदी मुंहिंजी पंहिंजे चैनल मसूद मंगी व्लॉग तां त मां मोहम्मद अली भट्टीअ जा जेके स्टेज ड्रामा आहिनि इंशाअल्लाह ताला उहे मां पंहिंजे चैनल ते ज़रूरु आणींदुमि जंहिंमें तव्हां मोहम्मद अली भट्टीअ खे तव्हां परफॉर्म कंदे तव्हां ॾिसंदव वधीक तव्हां कुझु अलाए छा चवणु पिया चाहियो मसूद साईं मां ॾिसण में त बेसुरो आहियां जी शकिल सूरत में बेसुरो आहियां जी कंहिंखे वणा अलाए न वणा जी पर तव्हां मुंहिंजी परफॉर्मेंस ॾिसंदव जी मसूद मंगी यूट्यूब चैनल ते जी तव्हांखे ॾाढो सुकून मिलंदो तव्हांखे राहत मिलंदी ॿियो अर्ज़ु कंदो हलां जी त ख़ुशियूं विरहायो जी जीअं माण्हू ॼमंदो आहे हा त उन्हनि जा माउ पीउ ख़ुशियूं विरहाईंदा आहिनि हा वरी वॾो थींदो आहे त बि ख़ुशियूं विरहाईंदा आहिनि हा ईअं तव्हांजो ख़ानदान जी तव्हांजा दोस्त तव्हांजा पाड़ेवारा ऐं तव्हांजा हमदर्द सदाईं आबाद हुजो ख़ुशि हुजो सिंध सलामत साथ सलामत महिरबानी